أعوذ بالله من الشيطان الرجيم पनाह तो गुरां अल्लाह खां शैतान मरदूद जे इश्र खां। بسم الله الرحمن الرحيم अल्लाह बाजारे मेहरबान जे नाले सां शुरू। الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان बाजारे अल्लाह कुरान सेखारियो, माण्हूअ खे पैदा कयईं, उन खे पधरो ॻाल्हाइण सेखारियईं। الشمس والقمر بحسبان सिज ऐं चंड पूरे हिसाब ते हलंदा आहिनि। والنجم والشجر يسجدان ऐं वलियूं ऐं वण अल्लाह खे सजदो कंदा आहिनि। والسماء رفعها ووضع الميزان ऐं आसमान खे बुलंद कयाईं ऐं इंसाफ़ जी साहिमी रखियाईं। ألا تطغوا في الميزان हिन लाइ त तोर में हद खां न लंघो। وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان ऐं इंसाफ़ सां पूरो तोरींदा रहो ऐं तोर में खोट न करियो। والأرض وضعها للأنام माण्हुनि लाइ ज़मीन खे पखेड़ियाईं। فيها فاكهة والنخل ذات الأكمام मंझि हर जिन्स जो मेवो ऐं चपड़ियुनि वारियूं खजियूं आहिनि। والحب ذو العصف والريحان ऐं बुह वारो अन्न ऐं सुरहाणियूं बि उन में आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन्नो ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदा। خلق الإنسان من صلصال كالفخار माण्हूअ खे ठिकर जे वॼंदड़ मिटीअ मां बणायईं। وخلق الجن من مارج من نار ऐं जिन खे बाहि जे उलांभे मां बणायईं। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन्नो ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। رب المشرقين ورب المغربين जो ॿिन्ही ओभरनि जो पालणहार ऐं ॿिन्ही ओलहनि जो पालणहार आहे। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन्नो ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। مرج البحرين يلتقيان ॿिनि दरियाहुनि खारे ऐं मिठे खे वहायईं ऐं पाण में जेके गॾिजी था वहनि। بينهما برزخ لا يبغيان
उन्हनि ॿिन्ही जे विच में ओट आहे, इन करे त हिक ॿिए ते ज़्यादती न कंदा आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। يخرج منهما اللؤلؤ والمرجان उन्हनि ॿिन्ही मां मोती ऐं मरजान निकिरंदा आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। وله الجوار المنشآت في البحر كالأعلام ऐं समुंड में हलंदड़ जिहाज़ सिढ़ खियल जबलनि वांगुरु ऊचा अल्लाह जा आहिनि। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। كل من عليها فان ऐं जेको बि ज़मीन ते आहे सो सभु नास थींदो। ويبقى وجه ربك ذو الجلال والإكرام ऐं पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे पालणहार जी ज़ात बाक़ी रहंदी जो इज़त वारो ऐं बख़्शिश वारो ऐं नेमतुनि वारो आहे। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। يسأله من في السماوات والأرض كل يوم هو في شأن जेको बि आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो सभु को अल्लाह खां घुरंदो आहे, सभु कंहिं ॾींहुं उहो कम में आहे। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। سنفرغ لكم أيها الثقلان ऐं जिन ऐं माण्हू असीं वांदा थी अवां ॾांहुं जल्द मुतवजह थींदासीं। فبأي آلاء ربكما تكذبان पोइ ऐं जिन ऐं माण्हू पंहिंजे पालणहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। يا معشر الجن والإنس إن استطعتم أن تنفذوا من أقطار السماوات والأرض فانفذوا لا تنفذون إلا بسلطان ऐं जिननि ऐं माण्हुनि जी टोली जेकॾहिं बि आसमाननि ऐं ज़मीन जे पासनि खां ॿाहिरि निकिरी सघंदा आहियो त निकिरो, वॾी हिमत खां सवाइ ॿी तरह ॿाहिरि निकिरी न सघंदो।